असलामकुम हक़ मौजूद जी सिंधी त मां तव्हांजो पंहिंजो बिस्कुट जानी वीडियो ठाहिण जो नंढड़ो मक़सदु यार काफ़ी दोस्त आहिनि जेके जिन खे एडिटिंग सिखणी आहे, काफ़ी दोस्त आहिनि जेके ग्रोविंग नथा करे सघनि टिकटॉक ते, त हिन लाइ मूं यूट्यूब चैनल ठाहियो आहे। उते मां बेसिक एडिटिंग वग़ैरह जेतिरी मूंखे अचे थी, वधीक इज़त ऐं ज़िलत रब ताला जे हथ में आहे। पोइ मां कोशिशि कंदुसि त दोस्तनि खे जिन दोस्तनि खे एडिटिंग नथी अचे उन लाइ मां एडिटिंग वारी वीडियोस पोस्ट करे सघां। ऐं जेको आहे पंहिंजो यूट्यूब ते वधि खां वधि सपोर्ट कयो त जीअं यार असां वीडियोस ठाहे सघूं, छो त वीडियोस में महिनत थी लॻे, टाइम थो लॻे। तव्हां पाण सम्झी सघो था त वीडियोस ठाहियूं था त उनजो कुझु त बेनिफिट हुजे न यार असांखे बि, ऐं कंटेंट मेकर आहियूं तव्हां पाण सम्झी सघो था। तो एतिरो चवंदुसि त यार चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह वीडियो यूट्यूब ते व्लॉग्स, शायरियूं यूट्यूब ते मां पंहिंजी शायरी पोस्ट कंदुसि, ऐं पंहिंजो एडिटिंग वारी वीडियोस वग़ैरह टिकटॉक सां जेको बि सोशल मीडिया सां रिलेटेड आहे उहो सॼो मवाद मां पंहिंजो यूट्यूब ते पेश कंदुसि इंशाअल्लाह। शायरियूं वग़ैरह जेको बि आहे, व्लॉग्स आहिनि, ऐं ॿियो स्पॉट त को बि न आहे जॻह ॿुधो न, सो पंहिंजो बसि हिते ई वीडियोस ठाहियूं, ॿियो हाणे छा कंदासीं। हक़ मौजूद जी सिंध।